हेलो दोस्तों, मां या तव्हांजो दोस्त फरहान जमाई। तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब चैनल सिंधी एक्सपर्ट। दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं अब्दुल रज़ाक मेंगल जे बारे में। बलूचिस्तान सां तालुक़ रखंदड़ हीउ बुज़ुर्ग अब्दुल रज़ाक मेंगल खे सलाम, जेको मुश्ताक सिख जी बहादुरी, जुरत ऐं दिलेरी खे दाद पियो ॾिए, ऐं हू पुलिस सदां गिरफ़्तारी जी सख़्त मज़म्मत करे थो ऐं संदसि फौरन राय जो मुतालबो करे थो। मुश्ताक सरकी जी गिरफ़्तारी ते ख़ुशि थींदड़ ऐं संदसि मथां तनक़ीद कंदड़ बलूचिस्तान जे हिन गैरतमंद बलोच भाउ अब्दुल रज़ाक मेंगल खां कुझु गिरत जी दर्जी वठनि। हलूं था हिन वीडियो जी तरफ़। तव्हांखे ॾेखारीनि था अब्दुल रज़ाक मेंगल वीडियो में छा थो चवे। अस्सलाम वालेकुम उन दोस्तों में जेके दोस्त मूंखे ॾिसनि था, जेके टिकटॉकर आहिनि। मां अब्दुल रज़ाक मेंगल और बलूचिस्तान में मां सरखी साहब के और जेके हक़ूक़ जे लाइ ॻाल्हाए थो, मां उनखे सलाम करां थो और पंहिंजे सिंध में वेही जेके हक़ जे लाइ विड़े थो मुश्ताक अली सरखी के, उनखे रिहा कजी वञे। छो उनखे छाकाणि गिरफ़्तार कयो अथनि? जो हक़ूक़ ॻाल्हाए थो, सिंध जो हक़ूक़ ॻाल्हाए थो, नंग नाबूस जे लाइ ॻाल्हाए थो। मुश्ताक सरखी दिलेर आहे, जेको हिकिड़े काल ते ग़रीब जे लाइ उथी बीह रहे थो। उनखे नाजाइज़ गिरफ़्तार करे और सियासी चकर में उनखे गिरफ़्तार करनि था। कहिड़े वजह खां? मां चीफ आर्मी सां अपील करां थो, मां चीफ जस्टिस सां अपील करां थो, मां इनखे इहो ई अपील करां थो। मां बलूचिस्तान जो हिकु वर्कर आहियां। असांखे ॾुख थींदो आहे मुश्ताक सरखी खे उनखे रिहा कजे वञे, उनखे आज़ादु करे। सिंध ज़िंदाबाद।